हुसैन इमाम आली मकाम जी याद में ही जलसो थींदो आहे। हिन साल वरी मौसम अहिड़ी बरसातूं मींह काफ़ी सिंध में माण्हुनि बरसातुनि जे करे मींहनि जे करे प्रोग्राम कैंसिल कया। शाबाश असांजे ॻोठ वारनि खे उन्हनि जी सोच खे उन्हनि चयो त जेकॾहिं ही मैदान जे ते जलसो थिए थो, अगर इहो मैदान साफ़ हूंदो त इते मतलब जामिया मस्जिद में नबी साईं जे बचड़े जो शान असीं कराईंदासीं। अल्लाह साईं उन्हनि खे आबादियूं ॾे जिन जी इहा सोच आहे, जिन ख़ैरात कई, ख़र्च कयो, तावन कयो। रब करीम उन्हनि खे ॿिन्ही जहान जूं बरकतूं नसीब करे। हिन जलसे जी बुनियाद मुंहिंजे वालिद गिरामी उस्ताद मुफस्सिर कुरान आलिम बअमल बक़ियतु सल्फ इमामुल उलमा वल मुनाज़िरीन वल खुतबा क़िबला साईं बुलबुल मदीना दामत बरकातुल आलिया जन रखी। ऐं साईं रुॻी हिन प्रोग्राम जी बुनियाद न, असांजे शाहपुर में 11 मुहर्रम जो जलसो थिए थो। इहो जलसो 1970 खां वठी आहे ऐं इन जलसे जी बुनियाद बि साईं रखराई। साईं जो मक़सद इहो त असांजी अवाम किथे पिटके वारी जमात में न हली वञे, सटके वारी जमात में न हली वञे। असीं पिटण पुटण वारा न आहियूं। असीं हाय हुसैन न, असीं वाह हुसैन करण वारी जमात में आहियूं। ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बरकत आहे हिन जी। असीं सिंध बलूचिस्तान में वञूं था, असांखां माण्हू पुछनि था त भला साईं जो अहवाल तव्हांजे इलाइक़े में शिया आहिनि, तव्हांजे इलाइक़े में वहाबी आहिनि? मां जो न साईं अल्हम्दुलिल्लाह इला माशाअल्लाह को कुंड सुंड में जीअं को टिन में लिखी वेंदो आहे या को लिखियल हुजे त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी साईं वॾे जो फैज़ आहे अल्हम्दुलिल्लाह। असांजे पूरे इलाइक़े जे अंदरि न वहाबी मिलंदो, न शियो मिलंदो, अव्हांखे मिलंदो त मुहम्मद करीम जो दीवानो मिलंदो, सहाबनि जा परवाना मिलंदा, अहल बैत जा आशिक़ ऐं मस्ताना मिलंदा। इहा इन्हनि बुज़ुर्गनि जी वॾी ख़िदमत आहे। अल्लाह साईं इन्हनि जो सायो ता देर असांजे मथां क़ाइम ऐं दाइम रखे। इंशाअल्लाह ताला साईं तशरीफ़ खणी ईंदा, तव्हांखे पंहिंजी ज़ियारत कराईंदा। मां बि हाज़िर थियो आहियां क़ुरान मजीद मां जेके प्यारा अल्फाज़ मूं पढ़िया आहिनि, उन्हनि में अल्लाह ताला छा फरमायो उन जे तर्जुमे खां पहिरियां मां तव्हांजे ख़िदमत में इन आयत जो पसे मंज़र बयान कयां त मदीने शरीफ़ जे शहर में सुभान अल्लाह छो त मदीने जी ॻाल्हि ईंदी आहे त असांजी दिलि में उभरी वेंदी आहे। दुआ कयो त वागुं वरनि। हाणे साईं वॾे जी न अगस्त महीने में फ्लाइट आहे। साईं असांजो बरादर साईं मौलाना साईं हाफ़िज़ असदुल्लाह ओ साईं जी ख़िदमत में आहे। हिकिड़ो ॿियो बि शागिर्द आहे। अलाह भलो साईं जे सदके में असांजूं वागुं वरंदियूं। पोइ असीं बि हीअं चवंदासीं, छा चवंदासीं? चवंदासीं ज़िंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ। जिंदगी भी मदीने में, खुशी भी मदीने में। ॿियो छा? मीर रब जे रहमत जो हर घड़ी मदीने में आ। चाहे मदीने में सिर्फ मुस्तफा जे रोज़े में अजब जी चमक आवे, नूर जे शुआअनि जी रोशनी मदीने में आ। हथ मथे सभई जिंदगी मदीने में आ, हर खुशी मदीने में आ। मीर रब जे रहमत
तुम जो हर घड़ी मदीने में नबी करीम मदीने में बैठा नजरान जा नसारा ईसाई सरकार सा मुनाज़रो करन आया हाणे मुनाज़रो तई बाराड़ी माण्हू किथां सम्झो आसान सिंधी में मुक़ाबलो करन आया त असीं हक़ ते आहियूं तव्हीं बातिल ते आहियो असांजो दीन ईसाइनि वारो सही आहे तव्हां मुस्लमाननि जो दीन सही कोन्हे सरकार मदीना काफ़ी उन्हनि जे सुवालनि जा जवाब ॾिना दलील हिकिड़ो जवाब काफ़ी जवाब ॾिनऊं पर ज़िद वारो माण्हू ज़िद ते असां सां बि घणा माण्हू मिलंदा आहिनि हिकिड़ा ईंदा सोचे ईंदा त बाबा मौली साहब जी ॻाल्हि मञणी ई कान्हे जा ॿुधासीं हिकिड़ा अहिड़ा ईंदा आहिनि साईं असांखे का फतवा ॾे शरई मसइलो ॿुधा बसि असांखे बि शरई मसइलो कीअं तूं चवंदे आलमाई असीं मञींदासीं हिकिड़ा वरी ज़िद करे ईंदा मञणी न आहे हिकिड़ो जवाब ॾे त मथां ॿियो ॿियो सुवाल ॿियो ॾे त मथां चोथों त मथां चऊं इहे जवाबनि जी जहिड़ी हणणा सुवालनि जी जहिड़ी हणणा अल्लाह ताला जे हबीब जे ज़माने में बि अहिड़ा माण्हू हुया सरकार उन्हनि खे जवाब पिया ॾियनि उन्हनि खे मञाइण जी कोशिश पिया कनि उहे न पिया मञनि अल्लाह ताला क़ुरान करीम नाज़िल करे फरमायो हबीब फमन हाजक फीह मिन बाद मा जाअक मिनल इल्म फकुल तआलू नदउ अबनाअना व अबनाअकुम व निसाअना व निसाअकुम व अनफुसना व अनफुसकुम सुम्मा नब्तहिल फनजअल लानतल्लाहि अलल काज़िबीन मुंहिंजा हबीब इल्म अचण खां पोइ बि तोसां छेड़ो था कनि इन्हनि सां छेड़ो करणु तो मदीने जे मीर जो शान आहे पर भला जे इन्हनि खे अञा ख्वाहिश आहे इन्हनि खे तूं चओ अचो अचो ईसाइनि खे चओ अचो असीं पंहिंजनि पुटनि खे सॾु कयूं तव्हीं पंहिंजनि पुटनि खे सॾु कयो असीं पंहिंजनि औरतुनि खे सॾु कयूं तव्हां पंहिंजनि औरतुनि खे सॾु कयो असीं पंहिंजनि जाननि खे सॾु कयूं तव्हीं पंहिंजनि जाननि खे सॾु कयो उन खां पोइ तव्हांजी जमात हिकिड़े पासे असांजी जमात ॿिए पासे तव्हांजे जमात वारा बि हथ मथे खणनि अल्लाह जे दरबार में ज़ारी कनि असांजे ख़िलाफ़ दुआ कनि जेके इस्तिलाह में मुबाहलो चइबो आहे असां सां तव्हीं मुबाहलो कयो जे असीं हक़ ते त असां ते ख़ुदा जो अज़ाब अचे जे तव्हीं हक़ ते त तव्हांजो ख़ुदा जे मथां ख़ुदा जो अज़ाब अचे ईसाई तैयार थी विया चयोसीं भली तव्हां पंहिंजनि बच्चनि खे वठी अचो असां पंहिंजनि बच्चनि खे वठी अचो तव्हां पंहिंजनि नंढड़नि खे वठी अचो असीं पंहिंजनि नंढड़नि खे वठी अचो तव्हां पंहिंजनि औरतुनि खे वठी अचो असीं पंहिंजनि औरतुनि खे वठी अचो तव्हां पंहिंजनि मर्दनि खे वठी अचो असीं पंहिंजनि मर्दनि खे वठी अचो सभिनी तफ़सीरनि जे किताब लिखियो आहे अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी तफ़सीर कबीर में थो लिखे जॾहिं मदीने जा मीर उन्हनि काफ़िरनि सां मुनाज़रो करण पिया अचनि मुबाहलो करण पिया अचनि हिकिड़ो मदीने जो मीर पाण ॿी अम्मा ख़ातून जन्नत ॿियो अली शेर ख़ुदा चौथो इमाम हसन पंजो इमाम हुसैन अॻियां मदीने जो साईं पियो हले पोयां इहे सोड़ा चेहरा पिया अचनि उन्हनि ईसाइनि जे वॾे मौलवीअ उथी लड़ करे चयो इन्नी लारा वुजूहन ओ ईसायो तकड़ न कजो या आम माण्हू कोन्हे अॼु मां अहिड़ा चेहरा पियो ॾिसां अगरि ए चेहरा रब जे दरबार में हथ मथे खणी दुआ कंदा असांजे ख़िलाफ़ दुआ करण इन्हनि जो कमु असीं त चट थी वेंदासीं असांजा नस्ल बि चट थी वेंदा छो त अॼु आम माण्हू मैदान ते न
अज मैदान पे पंजतन पाक पाण जी रहा है। इन्नी लअरा वजूहन लौ सअलुल्लाह अन युज़ील अल-जबल अन मकानिही लअज़ालहु। ओ ईसाइयों, ओए ते हटी भी रहो, खबर समझ के चरण उर्दू हमारे जो गम्मा थो बुधाया अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वराउम वरा है। जज्बो एड़ो कोई मूवी पर्दे सॼी दुनिया ॾिसी त वाक़ई दारनि जे इलाइक़नि में दारी बि अहल बैत जा हुबदार हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वराउम वरा है। अरे इसमें हसनैन है, फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। मां चवां थो तई बड़ा चवल है न चोर, मां चवां थो तव्हां बि चवंदो छा मरणो आहे। 40 साल 50 60 पोइ माण्हू मरी वियो, ऐलान थींदो आहे फलाणो गुज़ारे वियो, अॼु मौलवी उबैदुल्लाह गुज़ारे वियो। पर मां चवां थो जॾहिं मां मरी वञा मुंहिंजे क़ब्र जी तख़्ती ते हीअ लिखजो, छा लिखजो, काबे इश्क का हूँ नमाज़ी, अरे मैं हूँ उनकी हिमायत बेराज़ी। अरे मेरी तुरबत पे, मेरी मरकत पे, मेरी तुरबत पे, मेरी मरकत पे, मेरी तुरबत पे, मेरी मरकत पे लिखना कि ये आशिक पंजतन का ये अदना गदा है। जन जो शान ईसाई भी मनी, जन जो शान गैर भी मनी। अरबी में चेबो अल फदलु मा शहिदत बिल आदाउ, फजीलत उहा जो दुश्मन भी मनी। इमाम हसन हुसैन जी फजीलत असांजा घणा माण्हू चवनि इमाम हसन हुसैन जी असीं सबील हणूं, बाबा भली हणूं, इमाम साईं जी सबील असीं हणंदा आहियूं, पर सबील हणूं पर महरम में कारा कपड़ा पाइण हराम, महरम में कारा कपड़ा पाइण गुनाह आहे। असांजो मक़सद ग़रज़ इहो आहे तव्हांखे पैगाम ॾिजे। असीं को काज़ी थोड़ी आहियूं, असीं को हुक्मरान थोड़ी आहियूं जो कंहिंसां विढ़ूं। असांजो इहो शरई मसइलो तव्हांखे ॿुधायो, मुहर्रम में कारा कपड़ा पाइण हराम आहे। तव्हां हिते असां सभु आशिक़े रसूलनि जा बचड़ा आहियूं, सॼी ज़िंदगी असांजा वॾड़ा कट्टर ऐं पक्का सुन्नी आहे, कंहिं मुहर्रम में कारा कपड़ा पाता। हाणे असांजा नवां नवां फैशन में अची करे आहिनि सुन्नी, पीर सुन्नी, ॾाढो सुन्नी, कट्टर सुन्नी थी करे कारा कपड़ा पाए चवंदा साईं असीं अहल बैत जा हुबदार आहियूं, असीं अहल बैत जा दीवाना आहियूं। अरे अहल बैत जी दीवानी कपड़नि सां ज़ाहिर करण थींदी, अहल बैतनि जी गुलामी लिबास में न हूंदी आहे। जे अहल बैतनि जो गुलाम आहीं त तुंहिंजे ज़ुबान ते क़ुरान हुजे, तुंहिंजे ज़ुबान ते हदीस हुजे, तुंहिंजे ज़ुबान ते मोहम्मद करीम जो फरमान हुजे। ऐं कारा कपड़ा पाईंदे त मुहर्रम जे महीने में त क़यामत में ख़ुदा जा अहिड़ा मलाइका जेके छिके पातर हणी जहन्नम जे कारण खूह में विझंदई त पोइ चवंदे पहिरां के असांखे केरु ॿुधाया, पर अहले सुन्नत वारनि जा ख़ुदा भाग भला कया, उहे अच्छा कपड़ा पायो, नीरा कपड़ा पायो, हिते बि ख़ुशि वेठा आहिनि, क़यामत में बि मोहम्मद करीम जा दीदार ऐं जलवा करे वेठा आहिनि। सुभान अल्लाह, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी। फैशन में अची पइजाए तरीक़नि खे थोरी छॾिबो। असीं अहल बैतनि जा हुबदार साईं बुलबुल मदीना थो चवे आले रसूल जी अज़मत क़ुरान खां पुछ। आले रसूल जी अज़मत क़ुरान में आहे, हदीस में आहे। उहे इमाम हसन ऐं हुसैन जंग जो सहाबन ते
ख्याल कयो तहजीब तहजीब अल्लामा इब्न हजर अस्कलानी मां मिस्र में उते संदन मज़ार ते विंदोस घणी हाज़री अल्लामा इब्न हजर जी मज़ार ही बेन आलमन जो मज़ार हूं पर इब्न हजर जी मज़ार इंडोनेशिया वारन खर्च करे तमाम सुणी ठाई है बुखारी शरीफ जो किताब जो शरह लिखी उन पंहिंजी किताब तहजीब तहजीब में लिखो हजरत अमीर उमर तकरीर पियो करे मिंबर ते वेही मिंबर ते जो वेठो इमाम हुसैन आयो उमर हेठ लायो तुंहिंजो मिंबर थोड़ी असांजे नाने जो आहे हेठ लाइ तुंहिंजो मिंबर आहे असांजे नाने जो मिंबर आहे असांजे नाने जे मिंबर जे मथां तूं कीअं तकरीर पियो करी अमीरुल मोमिनीन अॼु शिया था चवनि त नबी करीम जा सहाबी अमीर उमर वारा अबू बकर सिद्दीक वारा सहाबी अहल बैत सां कोन ठहिया पर तारीख़ जे वर्कन खे पढ़ी निहार अमीर उमर खे इमाम आली मक़ाम पियो चवे ओ उमर हेठ लही अच हजरत उमर तकर में हेठ लथो बाहूं ॿधी अदब में पियो चवे ओ हुसैन वाक़ई सची ॻाल्हि आहे ही तव्हांजे नाने करीम जो मिंबर आहे मां केरु थींदो आहियां अव्हां सां टकराइण वारो ॿियनि किताबनि में त पर इन तहज़ीब में अल्लामा इब्न हजर अस्कलानी थो चवे हिकिड़े दफ़े अमीर उमर जे ख़िदमत में इमाम हसन आयो ओ उमर मूंखे माल मिल्कत मां हिसो ॾे चईसि 10,000 इमाम हुसैन आयो चईसि 10,000 हज़रत उमर जो पंहिंजो पुटु आयो चई उमर साईं बाबा साईं मूंखे बि भला कुझु माल मिल्कत ॾे त पंहिंजे पुट खे वरी ॾिनई 1000 पुट त हर कंहिंखे प्यारा न आसिफ ज़रदारी तुंहिंजे मूं वारो छोकिरो बिलाल मथे अचे ईअं न शहबाज शरीफ जे मुंह वारो छोकिरो मथे अचे शहबाज हमज़ा नवाज शरीफ जे मुंह वारी छोकिरी मथे अचे हर कंहिंखे पंहिंजे औलाद सां मोहबत इमाम हसन हुसैन खे 10,000 पंहिंजे पुट खे 1000 पुट पियो जे बाबा वाजो इंसाफ़ कयो थी हिननि खे 10,000 मूंखे वरी 1000 कल रिवायत में उनके 1000 इमाम हसन हुसैन के 500 और अब्दुल्ला बिन उमर के 500 पुट पे जे बाबा मां तो जो पुट पाया नबी से जो सहाबी पाया हसन हुसैन मुखा उम्र में नढड़ा इन्हनि खे तू एतिरा वधीक पैसा थो ॾियो ऐं मूंखे वरी घटि वाह वाह हज़रत उमर तुझो जवाब सोन जे अखरनि सां लिखण जहिड़ो जो करे फाती बि अबिन का अबिहिमा व उम्मिन का उम्मिहिमा व जद्दिन का जद्दिहिमा व जद्दतिन का जद्दतिहिमा हसन हुसैन जे पीउ जहिड़ो पीउ अथई हसन हुसैन जी मां जहिड़ी मां अथई सुभान अल्लाह हसन हुसैन जे नाने जहिड़ो नानो अथई हसन हुसैन जे नानीअ जहिड़ी नानी अथई सुभान अल्लाह अरे इन्हनि जो नानो जंहिंजो नानो मुस्तफा बाबो अली मुर्तज़ा फातिमा जी जल अमाई भाउ हसन मुजतबा आउल सभनी जो जानी जिया जो जोहर हुसैन अज दही जी रात अथव निंड जी न दाइमा दिल में रहे थो दिल रुबा दिल पर हुसैन असुल खा आशिकन जो रहनुमा रहबर हुसैन दाइमा दिल में रहे थो दिल रुबा दिल पर हुसैन परी मिनट बला पानी जो ढुकड़ा असुल का आशिकन जो रहनुमा रहबर हुसैन दाइमा दिल में रहे थो दिल रुबा दिल पर हुसैन दर्द जो ही दास्ता इदरीस केड़ो खोल जे सही कोन मिलंदो कर
करबला जे रोज मंजर बोल जे वो डई राहे खुदा में अकबरो असगर हुसैन हुसैन का आशिक चवर क्या भली चवर दाइम दिल में रहे तो दिल रुबा दिल बर हुसैन ओ बिन शेरे खुदा दे शेर जेड़ो कोना लख यजीदी पर मेरी अजे शेर जेड़ो कोना खोले दीन जो दफ्तर हुसैन दिल में रहे तो दिल रुबा दिल बर हुसैन सुभान अल्लाह। बीबी उम्मुल फضل लिखो दफ़ो इमाम हुसैन असल में जॾहिं इमाम हुसैन ॼाओ न उन वक़्त में अम्मा खातून जन्नत जी खीर वारे टेम वक़्त यानी इमाम हसन संदन खीर जी मुद्दत हुई शरीयत में 2 साल खीर 2 साल इमाम हसन खीर अञा साल छो त इमाम हुसैन ॼाओ तो इमाम हुसैन खे वरी खीर पियारियो बीबी उम्मुल फضل जेका नबी साईं जी चाची आहे इमाम हुसैन जी रिदाई मां आहे इमाम हुसैन खे खीर पियारी मां कॾहिं कॾहिं खीर पियारी पिया न वो खीर प्यारे जो ॿार मां कक थी पवे तंग थी पवे त कॾहिं कॾहिं ॿार खे हीअं छॾे हीअं उछली बि हीअं परे करे इमाम हुसैन खे हज़रत बीबी उम्मुल फضل खीर पी प्यारे खीर प्यारींदे बीबी उम्मुल फضल ईअं वेझो हाणे कक जो थोरो थी तंग जो थोरो थी मुंहुं जो थोरो किनो कई मुंहिंजे महबूब मदीने जे साईं ॾिठो साईं फरमायो महलन या उम्मुल फضल महलन परे थी उम्मुल फضल परे थी छॾे ॾे ही आम ॿार नाहे हे मुंहिंजो शहज़ादो करबला जे मैदान में मुंहिंजो नालो रोशन करण वारो फर्ज़ंदा उहो इमाम हुसैन जो हिकिड़े दफ़े मुंहिंजा महबूब अम्मा खातून जन्नत जे घर खां लंघिया अंदरां रोअण जो आवाज़ आयो साईं फरमाइनि था ओ फातिमा केरु पियो रोए बाबा हुसैन पियो रोए फरमायो हुसैन खे रुआरींदी न कर छो त हुसैन रोंदो आहे त मूं मदीने जे मीर खे तकलीफ़ ईंदी आहे उहो इमाम हुसैन जो हज़रत दाता गंज बख्श लाहौर वारो बुजुर्ग थो चवे ईद जे ॾींहं ते हज़रत इमाम हुसैन मदीने जे साईं जे ख़िदमत में आयो आहे अचे अर्ज़ कई हबीब अॼु ईद जो ॾींहुं आहे मदीने जा ॿार के उथण ते चढ़ियो पिया घुमण के घोड़नि ते चढ़ियो पिया घुमण न मूंखे बि उठ वठी ॾे मां बि उठ जी सवारी कयां पर फरमायो हुसैन भला तुंहिंजी ख़्वाहिश मां पूरी कयां थो दाता गंज बख्श चयो ॻाढ़े रंग जो हिकिड़ो सॻो खणी मदीने जे मीर पंहिंजे वात में विधो जीअं महार ठाहिबी आहे ईअं महार ठाहे फरमाईंदा हुसैन हिन महार में हथ विझ हीअं जो हुसैन छिके नबी सही हीअं वञे हुसैन हीअं छिके नबी सही हीअं वञे पर महबूब मोहम्मद हाशिम ठट्टे वारे पंहिंजे बयाज़ में चयो हज़रत नबी पाक हुसैन खे कुल्हनि ते खणी चयो पिया मौला मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे हज़रत हुसैन पियो चए आमीन 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 अॼु सैयद शुहदा कॉन्फ्रेंस में मुक़ीम डायरीअ में अचण वारो जे उम्मत जे लाइ दुआ मदीने जो मीर करे आमीन हुसैन चए